नाज़रीन रानीपुर में रिपोर्ट करे पियो मुतद अली सोलंकी। PPH है जे तावन सां मेरो वहण लॻ अलबरकत पेट्रोल ते हिकु ॾींहं जी फ्री मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंजी निगरानी एडिशनल DHO खैरपुर रफ़ीक अहमद मंगी कई ऐं सॼी कैंप जी ऑर्गेनाइज़ेशन KTN न्यूज़ कंपट जे सीनियर सहाफ़ी ज़ाहिद हुसैन, सोशल इंसान साईं जानी आराई कई। मेडिकल कैंप में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टर हिस्सो वरितो। डॉक्टर में शामिल डॉक्टर कामरान मंगी, इमरान रसूल ऐं ॿारनि जो डॉक्टर बख्तियार बंबरो ऐं औरतुनि जी बीमारी जे माहिर डॉक्टर तहमीना ज़ायद टीम जो हिस्सो हुआ। DHO रफ़ीक मंगी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंसान दोस्त त उहो अलाह जो दोस्त आहे। अॼु असां वटि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा केस आया आहिनि, जिन जो फ्री चेकअप करे असां फ्री दवा ॾिनी आहे। असांजी कोशिशि रहंदी त असां अहिड़ियूं फ्री मेडिकल कैंप लॻायूं ऐं ग़रीब आवाम खे फ़ाइदो पहुचायूं। आख़िर कैंप ते आवाम ऐं डॉक्टरनि जी बहितरीन मैनेजमेंट करण ते सहाफ़ी ज़ाहिद हुसैन जामणो जो शुक्रिया अदा कयो ऐं मीडिया ऑफिस जी टीम साराह कई। जिन में पेट जी बीमारियूं ऐं काफ़ी केसिस अहिड़ा हुआ जिन खे जेके साई जा मरीज़ हुआ, त अलहमदिल्ला उन्हनि खे जेका सो कोशिशि कई वई त उन्हनि खे दवा ॾिनी वई। मलेरिया टेस्ट थी, वरी जंहिंखे पॉज़िटिव आई त उनखे दवा ॾिनी वई। त इहो हिकिड़ी कोशिशि हिकु ॾींहं जी कैंप जी, यानी जेका हथुल इम्कान कोशिशि कई वई त जीअं जेका सो हितां जे पसगिरदाईअ जे माण्हुनि खे जेका सो जेतिरो थी सघे फ़ाइदो पहुचाइजे। ऐं जेका सो मां पुरुमीद आहियां त तव्हां जहिड़ा दोस्त जेका सो अॻिते बि इन माण्हुनि जे लाइ जेका सो पंहिंजूं उहे कोशिशूं जारी रखंदा। ऐं DHO ऑफिस जे तरफ़ां मां जेको मूंखे हिदायतूं थियूं ऐं असांजे DHO साहिब जे तरफ़ां मां एडिशनल DHO आहियां ऐं असां जेका सो हिते पाण ॾिठोसीं, मॉनिटर कईसीं, असांजी सॼी टीम हुई। अलहमदिल्ला सुबुह खां वठी जेका सो इहे कैंप हले पई, अञा माण्हू हिते आहिनि ऐं जेका सो